नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सखर खां ख़बर ॾींदा हलूं त आमदनी खां वधीक असासन वारे केस में खुर्शीद शाह जी 5 ॾींहनि जी रिमांड जी मुदत अॼु ख़त्म थी वई। पीपी अॻवान खे NICVD अस्पताल खां एहतसाब अदालत पेश कयो वियो। 18 सेप्टेम्बर ते खुर्शीद शाह खे आमदनी खां वधीक असासा ठाहिण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। असासन वारे केस में खुर्शीद शाह जी 5 ॾींहनि जी रिमांड जी मुदत अॼु ख़त्म थी वई। पीपी अॻवान NICVD अस्पताल खां एहतसाब अदालत पेश कयो वियो। खुर्शीद शाह जे ख़िलाफ़ नेब अञा ताईं के बि पका सबूत पेश न करे सघी आहे। नेब खुर्शीद शाह जे मामले ते GIT ठाहिण जो फ़ैसिलो कयो। खुर्शीद शाह खे 18 सेप्टेम्बर ते आमदनी खां वधीक असासा ठाहिण जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। खुर्शीद शाह जी तबियत ख़राब हुजण करे 27 अक्टूबर खां दिल जी बीमारी वारी अस्पताल में इलाज हेठि नेठ अॼु ॿीहर वधीक रिमांड ॾियण जी अदालत खां इस्तदुआ कंदे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।